बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थाट्स क्लास नंबर 15 आहे। हिन वीडियो के अंदर असी ट्रिक्स पढ़ंदासे प्लस ए माइनस जूं। त असां अनलाइक फ्रैक्शन जी ट्रेडिशनल मेथड को हटी करे कुछ ट्रिक्स के मदद से उनके सॉल्व कंदासीं। हाणे असां जीअं त मां ट्रिक नंबर 1 तो चवां या कॉन्सेप्ट नंबर 1 तो चवां, तव्हांजे साम्हूं मूं हिकिड़ो लाइक टर्म जो हिसाब लिखियो आहे। जॾहिं भी लाइक टर्म हूंदो आहे त असां छा कंदा आहियूं, हेठियां दर्जा साॻियो रखी करे, यानी जेके छेद हूंदा आहिनि उहे हिकिड़ो दफ़ो रखी मथों पाण में उन्हनि खे अंगनि खे जोड़ आहे त जोड़ कंदा आहियूं, कट हूंदो आहे त कट कंदा आहियूं। यानी असांखे ख़बर पई त जॾहिं असां लाइक टर्म अचे थो न असां जल्दी हल करे था वञूं, पर जॾहिं अनलाइक टर्म अचे थो त अनलाइक टर्म में असां छा कंदासीं, हिन जी एलसीएम कढंदासीं। एलसीएम में प्राइम नंबर आहे त असां हिन ॿिन्ही खे ज़र्ब कंदासीं त हिन जी एलसीएम निकिरंदी। हाणे हिन जी एलसीएम 20 निकिती ऐं असांखे ख़बर आहे त जेका एलसीएम निकिरंदी आहे असां पहिरें अंग जी एलसीएम ते टेबल पढ़ंदा आहियूं, जेका निकिती आहे घणा दफ़ा थी वञे उहे हिते ज़र्ब कंदा आहियूं। 5 जी टेबल 20 ते घणा दफ़ा वेंदी, 4 दफ़ा वेंदी, 4 5 20, यानी असां हिन खे चइनि खे ज़र्ब कंदासीं हिते। उन खां पोइ चइनि जी टेबल 20 ते घणा दफ़ा वेंदी, 5 दफ़ा वेंदी, 5 चौंक 20, असां हिन खे 5 खे ज़र्ब कंदासीं। हाणे 3 चौंक 12, 2 5 10, हिन खे जोड़ कंदासीं, थींदो 22 भाङे 20। ऐं हे असांजो जवाबु न आहे, असां हिन खे रिड्यूस कंदासीं त यानी 2 जी टेबल ई पढ़ूंसि था, 1 ॾूं 1 ॾूं 10 ॾूं 20 ऐं असां 11 भाङे 10 हे जवाबु लिखियोसीं। हाणे तव्हां चवंदो हे त ट्रेडिशनल मेथड आहे, हिन में ट्रिक कहिड़ी आहे? मां सिर्फ़ु हे हिसाबु इन जे करे ईअं हल कयमि त ॾिसो असांखे जेको अनलाइक टर्म मिले थो उहो केॾो असांखे प्रोसेस में गुज़ारणो थो पवे। असांखे जॾहिं लाइक टर्म मिले थो त असां जल्दी हल करे था वञूं। हाणे मां तव्हांखे अहिड़ी ट्रिक सम्झाईंदुमि त जीअं असां हिन खे हिन हिसाब वांगुरु जल्दी हल करे वञूं। सो हाणे हुन ट्रिक खे सम्झण जी कोशिशि कयूं था। हाणे असांखे दर्जो मिलियो आहे 3 भाङे 5, 2 भाङे 4, जंहिंखे असां ट्रेडिशनली बि हल कयो आहे। इन खे टेक्निकली हल करण जे लाइ असां छा कंदासीं, ट्रिक कहिड़ी आहे त तव्हां हे जेको छेद मिलियल आहे उहो हिन पासे सां ज़र्ब कयो ऐं हिन तरफ़ जेको छेद मिलियो आहे यानी जेको डिनोमिनेटर मिलियो आहे उहो हिन पासे सां ज़र्ब कयो। ठीकु आहे, ट्रिक थो ॿुधायां मां हाणे तव्हांखे त उहो ई हिसाब जेको असांखे हिते मिलियो आहे, इन्हनि जा जेके छेद आहिनि उहे हिक ॿिनि पासनि सां ज़र्ब कयो। यानी हेॾो 4 हुयो त असां 4 हिन पासे सां ज़र्ब कयोसीं, 5 हुयो त 5 हिन पासे सां ज़र्ब कयोसीं। हाणे हिन खे हल कयो त हिन खे ज़र्ब कयो, 3 चौंक 12 अपान 5 चौंक 20, प्लस आहे त प्लस जी निशानी लायो, 2 5 10, 5 चौंक 20। हाणे असां छा कंदासीं, लाइक थी वियो, छेद साॻियो रखो ऐं हिन ॿिन्ही खे जोड़ कयो, हे असांजो जवाबु निकिरी आहे। यानी तव्हां अहिड़े अनलाइक फ्रैक्शन खे लाइक में कन्वर्ट करे जल्दी हल करे सघो था ऐं अॻिते रिड्यूस नथो थिए। जेको वांगुरु रिड्यूस न थिए ऐं इम्प्रॉपर फ्रैक्शन में हुजे न उनजो जवाबु हूंदो आहे कंपाउंड फ्रैक्शन में, पर इहो हूंदो आहे नीड बेसिस ते, त अॻिलो असांखो आंसर कहिड़े हुन फॉर्म में घुरे त असां उहो उन फॉर्म में ॾींदासीं। हाणे मां हिकिड़ो नेक्स्ट एग्जाम्पल खयो आहे, इन खे डायरेक्ट ट्रेडिशनल मेथड सां न बल्कि ट्रिक जी मदद सां हल कंदासीं। अनलाइक आहे, एलसीएम वग़ैरह असां न कढंदासीं, असां छा कंदासीं, हिन छेद खे हिन पासे ॾो ज़र्ब कंदासीं, हिन छेद खे हिन पासे ॾो ज़र्ब कंदासीं। अचो 7 खे हिन पासे ॾो ज़र्ब कयो ॿिन्ही सां। अच्छा यादि रहे त ॿिन्ही सां करिणो आहे, ईअं न त सिर्फ़ु हेठे सां कयो ऐं तव्हां हेठियों हिकु जहिड़ो करे मथियों कयो त तव्हांजो ग़लति थी वेंदो। जेको बि अमल कयो था हेठे सां त मथे सां बि कयो। अहिड़े ई तरीक़े सां ही 5 आहे त 5 हिन सां बि ज़र्ब थींदो त उहो ई नंबर मथे सां बि ज़र्ब थींदो। हिन खे हल कयो 2 7 14, 7 5 35, प्लस आहे त प्लस जी निशानी, 5 3 15, 7 5 35। हाणे ॾिसो जॾहिं हे लाइक थी थो वञे त असांजे लाइ आसान आहे हिन खे हल करणु। साॻियो ई छेद रखंदासीं ऐं मथियां पाण में जोड़ कंदासीं, 5 4 9, 1 1 2, 29 भाङे 35, हे असांजो जवाबु। हाणे ट्रिक नंबर 2 आहे, यानी हिकु त इहो हुयो त असां हिक ॿिए जा छेद उन्हनि सां ज़र्ब कयूं। ॿियो नंबर कहिड़ो तरीक़ो हिन ते अप्लाई करे सघिजे त उहो ॾिसंदासीं असां। त जेको असांखे अंग मिलियो आहे 3 भाङे 12, 2 भाङे 24, यानी हिकिड़ो छेद वॾो आहे हिकिड़ो छेद नंढो आहे, त असां छा कंदासीं, अहिड़े अंग सां नंढे अंग खे ज़र्ब कंदासीं जो उहो उन जे बराबरि थी वञे। यानी नंढे अंग सां ॾिसंदासीं त को अहिड़ो अंग ज़र्ब कयूं जेको उन ॿिए वॾे छेद जे बराबरि थी थो वञे त तव्हां हिन पासे खे सिर्फ़ु ज़र्ब करे अॻिते वधंदो। मिसाल कीअं, हाणे छा ॿारनि खे 24 बढ़ाए सघिजे थो कंहिं अहिड़े अंग सां ज़र्ब करे?
डेफिनेटली हा, छो त ॿारनि खे अगरि ॿिनि सां ज़र्ब कंदासीं थींदो 2 ॿारो 24 ऐं 2 अगरि हिन सां ज़र्ब कया अथव त 2 हिन सां बि ज़र्ब कंदव। ठीकु आहे, हाणे तव्हां छा कयो, हिन पासे खे सिर्फ़ु ज़र्ब कयो, हे साॻियो ई लाहे रखो, छो त तव्हां हिन पासे खे हिन हेठि छेद जे बराबरि कयो था। ठीकु आहे, त हाणे तव्हां हिन खे ज़र्ब कयो 2 टिका 6 2 ॿारो 24 प्लस जी निशानी 2 भाङे 24। हाणे तव्हां छा कंदव, तव्हांजा छेद हिकु जहिड़ा थी विया आहिनि, 24 लाहे रखो साॻाई, हिन ॿिन्ही खे पाण में जोड़ कंदो त जवाबु ईंदो 8। छा असांजो इहो जवाबु आहे? न, असां हिन खे रिड्यूस कंदासीं, 1 8 8 2 8 16 3 8 24 1/3 जवाबु आहे असांजो। सो ॿियो नंबर नंढड़ो कॉन्सेप्ट इहो हुयो त तव्हां ज़रूरु न आहे त ॿिन्ही जा छेद मटायो, अगरि अहिड़ी कंडीशन आहे जो हिकिड़ो नंढड़ो अंग उन वॾे जे क़ाबिल बणाए सघिजे थो, कंहिं अहिड़े अंग सां ज़र्ब करे, त तव्हां उहो ट्राए कंदो, जे नथो थिए पोइ तव्हां छेद मटाइण जी बि करे सघो था। हीअ जेके तकिड़ा मेथड्स आहिनि न, असांखे MCQs टेस्ट में जल्दी जवाबु कढण में इलाही हेल्प ॾींदा आहिनि। साॻियो ई तरीक़ो जेको असां लाइक फ्रैक्शन कयूं था, जीअं मां तव्हांखे पहिरियों ई चयुमि त लाइक फ्रैक्शन अनलाइक फ्रैक्शन जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो असां ज़्यादातर कंहिं में इस्तेमालु कंदा आहियूं, प्लस माइनस में इस्तेमालु कंदा आहियूं। त जेका ट्रिक ॻोणे असां 1 ऐं 2 यानी ॿई ट्रिक्स जेके आहिनि उहे माइनस प्लस में कयूंसीं। हाणे हिकिड़ो एग्ज़ाम्पल माइनस जो बि करे ॾिसूं था, त माइनस बि ईअं थींदी त तव्हांजो 5 भाङे 20 ऐं 2 भाङे 40 बजाए जो तव्हां छेद मटायो, छा तव्हां हिन खे हिन क़ाबिल करे सघो था? बिल्कुलु करे सघिजे थो। अगरि 20 खे 2 सां ज़र्ब कंदो 40 थी वेंदो, इन करे तव्हां हिन ॿिन्ही खे 2 सां ज़र्ब करे छॾियो। अचो हिन खे 2 5 10 2 20 40 माइनस 2 भाङे 40। हाणे जॾहिं छेद हिकु जहिड़ा थी विया आहिनि, तव्हां माइनस साॻी अपान साॻी रखी, हेठियों छेद हुनखे होॾे अॻिते खणी वेंदव, साॻी जॻह ते रखंदव ऐं 10 मां 2 कट कंदो त जवाबु ईंदो 8। ऐं 8 खे वधीक रिड्यूस करिणो, 8 ऐं 40 थियनि था, इन जे करे असां हिन खे रिड्यूस कंदासीं। 1 8 8 2 8 16 3 8 24 4 8 32 5 8 40 यानी हे 1/5 असांजो जवाबु आहे। हिन नंढड़े वीडियो जी मदद सां असां इहो ॾिठोसीं त असां कीअं अनलाइक फ्रैक्शन खे लाइक फ्रैक्शन बणाए करे असां जल्दीअ में हुनखे हल करे सघूं था। उमेद आहे त हीउ नंढो कॉन्सेप्ट तव्हांजे कमु आयो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं हिकु ईंदड़ क्लास में, तेसिताईं गॾु जो सिंधी थाट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।